ونور يميننا ونور كتابنا ونور ربنا سيدنا ومولانا محمد صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين جاءوا من بعدهم يقولون ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم. صدق الله مولانا العظيم وبلغ اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. درود شریف بلند آواز سے اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. نہایتی واجب الاحترام علماء کرام و برادران اسلام، پیارا مسلمان بھائیو، عزیزو، دوستو، السلام علیکم ورحمۃ اللہ. اواں پیاری جماعت جے آॾو اللہ تعالی جل جلالہ و من والہ جے پاک کلام قرآن مجید ماں ہکڑی آیت سگوری موں اوہاں پیارن جے آॾو تلاوت کئی آ، جنहिं जे मुतालिक़ अवां जी ख़िदमत में मूंखे चंद मारूज़ात पेश करणा आहिनि जेके अवां दोस्तनि खे बुज़ुर्गनि खे ॿुधणा आहिनि. रात तमामु घणी गुज़री वई आहे. कुझु इंतज़ाम जे गड़बड़ हुजण जे करे न त प्रोग्राम त अल्हम्दुलिल्लाह सवेर शुरू थिए हा, ख़ैर आहे, इएं थींदो आहे. खुदा तबारक व ताला जे पाक कलाम जी आयत सगोरी मूं जेका तिलावत कई आहे उन जो तर्जुमो
अवां ॿुधंदा ऐं गौर कंदा त ख़ुदा ताला पंहिंजे पाक कलाम में छा इरशाद फरमायो आहे। दुआ फरमायो अल्लाह ताला मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद इहा दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांखे हक़ सच ॿुधी उन ते अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अॼोको ही प्रोग्राम डोकरी शहर में जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह तव्हां ई असां शरीक आहियूं, मरहूम मग़फ़ूर हाफ़िज़ साहब जन जे विसाल मुबारक खां बाद ईअं सम्झो उर्स शरीफ़ जे नियत सां, ॿारे शरीफ़ जे नियत सां संदन रूह मुबारक खे ईसाले सवाब करण जे लाइ मुनाक़िद कयो वियो आहे। जंहिं शख़्स सॼी ज़िंदगी क़ुरान मजीद जी ख़िदमत कई, पंहिंजे ज़िंदगी जा ॾियारा गुज़ारे हिन दुनिया मां हलियो वियो, पाण खे बि हलणो आहे। उन जे पुठियां हुन जा अज़ीज़ पुट, शागिर्द, जमाती उन जे रूह खे सवाब पहुचाइण जे नियत सां क़ुरान शरीफ़ जा ख़त्मा बि पढ़ाया अथनि, ख़ैरात बि कई अथनि, मौलूदी बि घुराया अथनि, उलमा किराम खे बि घुराए वाइज़ नसीहत करायो वञे थो। असांखे इहो ॾिसणो आहे क़ुरान पाक जे रोशनी में ऐं हदीस पाक जे रोशनी में त इहो कमु रस्म आहे, बिदअत आहे या नाजाइज़ आहे या बेकार आहे या इहो कमु सवाब आहे, सुन्नत आहे, जाइज़ आहे, भलो कमु आहे, इहो कजे या न कजे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जो जवाब क़ुरान शरीफ़ जे रोशनी में अवां जे आॾो मां पेश कयां थो, पोइ फ़ैसिलो अवां ते आहे। छो त अॼुकल्ह इन्हनि कमनि खे के मुस्लमान सराइण वारा चवंदा आहिनि त इहे तव्हां जूं रस्मूं आहिनि, ग़लति कम आहिनि, नाजाइज़ आहिनि। के त वरी अॻिते वधी चवंदा मिड़ई पेट जे पूॼा जे लाइ हिकिड़ा ज़रिया तव्हां ठाहिया आहिनि, इन बरिए तव्हांखे सुठी मानी मिलंदी, ख़त्मे जे बहाने सां ख़त्मे खोर आहियो, सण बीमारी खाइण जे लाइ इहे तव्हां बहाना कया आहिनि। मोह सो छुटो, हाणे तव्हांजे ख़त्मनि जी हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे। कंहिंजे चवण सां कुझु कोन थींदो, को अंधो चवे त सिज कोन्हे त पोइ भला कोन्हे छा। पाण खे मुस्लमान हुजण जे हैसियत में इहो ॾिसणो आहे त क़ुरान पाक असांखे इन बारे में छा थो चवे। मां इन मौज़ूअ ते कुझु ॻाल्हियूं ॿुधाए दुआ ख़ैर जी घुरंदुसि। अल्लाह ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। हाणे मोहब्बत सां ही दोस्त घणा बीठा आहियो, मूंखे तकलीफ़ पई थिए ॾाढी, महिरबानी करे वेहो, हिन पासे बि जॻह आहे त इत्मीनान सां आउं बि ॻाल्हाए सघां, अवां बि सुकून सां वेही ॿुधो। बीहण मां फ़ाइदो त कुझु कोन्हे को। जंहिं सोणे नबी ते कलमो भरियो आहे सो महिरबानी करे वेही रहे। दुरूद मुंहिंजे आका ते पढ़ो त मां तव्हांखे ख़ुदा जे क़ुरान पाक जे आयत जी माना ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सला सला सभी बुलंद आवाज़ सां। ये हथियारनि जी कहिड़ी ज़रूरत आहे फ़क़ीरनि खे। अॼुकल्ह हथियारनि जो ॾेखारणु हिकिड़ी नुमाइश थी वई आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जी मोहबत सलामत रखे। असां फ़क़ीरनि खे हथियार छा कंदा? असांखे हथियार हिकिड़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।
उन्हीं हथियार खां पोइ ॿिया हथियार कहिड़े कम जा? अॼुकल्ह फैशन बि थी वियो आहे। घणा मौलवी पीर फ़कीर अॻियां पोयां बसि कुझु न कुझु हुजे त ख़बर पए त वञ का वॾी बला आई आहे। असीं फ़कीर माण्हू क़ुरान ॿुधण आया आहियूं, पाण खे हथियार जा कंदा। तंहिंजे करे तव्हांखे अर्ज़ आहे त महिरबानी करे सभु वेही अलाह जो कलाम ॿुधो। ॿ टे ॻाल्हियूं पोइ अलाह साईं तव्हांजी असांजी शल हाज़िरी क़बूल फरमाए। दुरूद शरीफ़ पढ़ो, मां आयत करीमा जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, अल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। हिन आयत करीमा में अल्लाह ताला ॿिनि जमातुनि जो ज़िक्र कयो आहे। घणियूं जमातूं? ॿ। हिकिड़ी उहा जमात आहे जेका हिन दुनिया मां हली वई आहे। असांजा अज़ीज़ करीब उस्ताद पीर मुर्शिद फ़कीर दरवेश हिन दुनिया में हुया, पर हिन दुनिया मां लाॾाणो करे विया, पंहिंजे हयातीअ जा ॾिहाड़ा पूरा करे विया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर सादार खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। ऐं मुंहिंजा मौत मिहणो कोन्हे को, मौत हर हिक जे मथां अचणो आहे। पर अल्लाह जे क़ुरान असांखे ॿुधायो आहे त मौत क़बूल करणु मुहबत जी निशानी आहे। हिन सवलो त कयो आहे तव्हांजो सॼो कमु उधारो। डंडो भेड़ो आंदो थो जो बीहे भिकरी जाइ ते कोन थो। सलाह सलाद बस बीजियो बस। सलाह शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। अर्ज़ पे कयूं त मौत क़बूल करण बि मुहबत जी निशानी आहे। क़ुरान शरीफ़ में साबित आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात यहूदन खे चवे, मुंहिंजा महबूब तूं उनखे चई ॿुधाए, कुल या अय्युहल्लज़ीन हादू इन ज़अमतुम अन्नकुम औलियाउ लिल्लाह मिन दूनिन नास फतमन्नवुल मौत इन कुंतुम सादिकीन। कुल ऐ मुंहिंजा सुहिणा नबी तूं फरमा, कंहिंखे चवां, या अय्युहल्लज़ीन हादू, ऐ यहूदियो, इल्ज़अमतुम जेकॾहिं तव्हां भायो था, अन्नकुम औलियाउ लिल्लाह मिन दूनिन नास, ॿियनि माण्हुनि खां सवा अव्हां ई अल्लाह जा यार ऐं दोस्त आहियो। ऐं यहूदियो जेकॾहिं तव्हां पंहिंजी दावा में सचा हो, चओ था त अल्लाह रुगो असांजो आहे, ॿिए जो कोन्हे, त पोइ फतमन्नवुल मौत इन कुंतुम सादिकीन। पोइ हिन दुनिया खे छॾियो, पंहिंजे यार ॾे वञो, मौत जी तमन्ना करे रब पाक ॾे पहुचो। तव्हां सां दावा में सचा आहियो, पंहिंजी ॻाल्हि में जेकॾहिं सचा हो त पोइ घुरो मौत, ख़बर पए त तव्हां सचा हो या कूड़ा। मौत छा आहे? अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब। मौत हिकिड़ी पुल्ला
जे कंहिं वाह जे मथां दरिया जे मथां पुल हुजे, उन पुल जे ज़रिए हिकिड़े किनारे खां ॿिए किनारे ॾे माण्हू वेंदो आहे त मुंहिंजा अदा मौत बि ईअं आहे। मौत वारी पुल जे ज़रिए हिन दुनिया खे छॾे माण्हू मौत खे क्रॉस करे ॿिए जहान में वेंदो आहे ऐं ॿिए जहान में वेंदो आहे। जेकॾहिं अल्लाह जो नेक बानो हूंदो आहे त हुन जे लाइ ख़ुदा जो दीदार खुलियो पियो हूंदो आहे। रब करीम जे दीदार जी हुनखे दौलत नसीब थींदी आहे। अल्लाह ताला तॾहिं फरमायो त मुंहिंजा महबूब तूं यहूदनि खे चओ त जेकॾहिं तव्हां अल्लाह जा दोस्त हो ऐं तव्हां चओ था त असां खां सवाइ ॿियो को बि दोस्त नाहे त पोइ तव्हां मौत घुरो, छो त मौत ख़ुदा ॾे तव्हांखे वठी वेंदो। जंहिंजा दोस्त हो उन वटि पाण ई पहुची वेंदो। मालूम थियो त मौत मिहणो नाहे, मौत यार जे लाइ हिकिड़े मुलाक़ात जो बहानो ई ज़रियो आहे। इन ज़रिए सां, इन बहाने सां बानो पंहिंजे रब जी दरबार में पहुचंदो आहे। पर अल्लाह ताला जी ज़ात खे ख़बर ही त यहूदी रुगो ज़ुबानी दावाऊं कंदा हल, मुहबत ख़ुदा सां कोन्हनि। ख़ुदा सां हुनजी मुहबत नाहे, रुगवी दावा था कनि। अल्लाह तबारक व तआला महबूब खे दावत ॾिनी त चवीन, पर नतीजे खां बि ख़ुदा आगाह कयो त असुल ॻाल्हि कहिड़ी आहे। दुरूद पढ़ो त क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना व मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात मां बरकात फरमा, इन कुंतुम मुमिनीन, जेकॾहिं तव्हां सचा, इन कुंतुम सादिकीन, जेकॾहिं तव्हां सचा आहियो पंहिंजी दावा में त मौत जी तमन्ना कयो। वला यतमन्नौनहु अबदम बिमा क़द्दमत ऐदीहिम वल्लाहु अलीमुम बिज़्ज़ालिमीन। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे नतीजे खां आगाह थो करे त मुंहिंजा महबूब इहे दावा त कनि था त असां अल्लाह जा प्यारा हो। प्यारे खे चइजो त मौत घुर, पर वला यतमन्नौनहु अबदम बिमा क़द्दमत ऐदीहिम, ये कॾहिं बि मौत जी घुर कंदा ई कोन। छो? बिमा क़द्दमत ऐदीहिम, हिननि जे अमलनि, अफ़ालनि, किरदारनि जे करे हिननि जो कुझु कमाए पंहिंजे लाइ अॻिते समर ठाहे मोकिलियो आहे, उन जे करे मौत घुरंदा ई कोन। छो त सभु कंहिंखे पंहिंजे प्रकारनि जी ख़बर आहे त मुंहिंजे लाइ पादर पुसिया पिया आहिनि। इहा आहे या न आहे? अल्लाह ताला होॾो छा चयो त सचा हो त मौत घुरो, सचा हो त मौत घुरो, पर ख़ुदा वरी फरमाए त कोन घुरंदा अॻिते मौत जे लाइ। कुल इन्नल मौत अल्लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम सुम्म तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि वश्शहादह फ़युनब्बिउकुम बिमा कुन्तुम तअमलून। सोहणा नबी इहो बि तोखे ॿुधायां, इनखे चई छॾ, कुल चवीन त जंहिं मौत खां तव्हां भॼो था उहो मौत तव्हांखे ज़रूर ईंदो। जंहिं मौत खां तव्हां पहुचो था फ़इन्नहु मुलाक़ीकुम, उहो तव्हां सां मुलाक़ात कंदो, मन मरंदो ज़रूर। सुम्म तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि वश्शहादह, पोइ तव्हां वरी अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ॾे मोटाया वेंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, मौत खां केतिरो बि भॼो पर तव्हांखे मिलंदो, ईंदो, अवां कहिड़े बि जाइ ते हूंदो। ॿिए हंधि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे, वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा, जेकॾहिं तव्हां वॾनि वॾनि मज़बूत किलनि में बि हूंदो त अल्लाह ताला फरमाए थो तव्हांखे मौत उते बि ईंदो। मौत मिहणो नाहे, पर मुहबत वारे ते जॾहिं मौत ईंदो आहे, ईमान वारे ते मौत ईंदो आहे। सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक आहे जंहिंमें पाण फरमाइनि था त उहो मरण खां बाद में उहो बानो
जेके तड़ ॾियण में कुझु देरि कंदा आहिनि, कफ़न पाराइण में देरि कंदा आहिनि, क़ब्र ॾे खणी हण जे लाइ देरि कंदा आहिनि, माण्हू सुस्ती कंदा आहिनि, शरीयत जे कानून खे विसारे रस्मनि रवाजनि खे लॻी वेंदा आहिनि, त सुहिणो नबी पाक ने इस्लाम फरमाइनि था उहो मैयत चवंदो आहे अज्जलूनी अज्जलूनी अज्जलू, जल्दी कयो जल्दी कयो जल्दी कयो, देरि न कयो, मूंखे पंहिंजे यार ॾे पहुचायो। ये चइबो आहे न सिंधी में, अदा अचिजा तुंहिंजे लाइ पकी पई आहे। पहाको ॾींदा आहिनि, अचु तुंहिंजे लाइ पकी पई आहे। मक़सदु इहो छा आहे त तो जो कुझु कयो आहे उन जो तुंहिंजे लाइ बंदोबस्तु थियो पियो आहे। नेकी कई थी त नेकी वारो बंदोबस्तु आहे, जे बुराई कई थी त बुराई वारो बंदोबस्तु तुंहिंजे लाइ थियो पियो आहे। त हुन माने खे मरण सां ई ख़बर पइजी वेंदी आहे त मुंहिंजो मौत कीअं थियो आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात में उम्मीदवार थी करे हू तमन्ना रखंदो आहे त मौत मुंहिंजो सवलो थियो आहे, हाणे मुंहिंजे लाइ इंशा अल्लाह ताला पहिरीं मंज़िल आसान आहे त अॻिते सभु मंज़िलूं आसान आहिनि। आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे, अल्लाह जा नेक बान्हा सालिह बान्हा जॾहिं मरदा आहिनि उन्हनि जो मौत ईअं थींदो आहे जीअं अटे मां वार निकिरंदो आहे, उनखे का ख़बर कान पवंदी आहे, उन्हनि खे आराम ऐं सुकून सां अल्लाह ताला वफ़ात ॾियारींदो आहे। पर रुगो अल्लाह वफ़ात कोन ॾियारींदो आहे, बल्कि मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात इहे बि फरमायो आहे त रब चवंदो आहे त वध खां वध वध खां वध वध खां वध मां रब करीम जी ज़ात बाबरकात खे जेका ॻाल्हि परेशान कंदी आहे, तकलीफ़ ॾींदी आहे, सो मुंहिंजे बाने जो मौत हूंदो आहे। पर छा कजे त बाने जे लाइ मौत बि ज़रूरी आहे, ऐं इन मौत जे ज़रिए हुन जी मुलाक़ात थींदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाने खे तमामु सुकून सां, आराम सां, प्यार सां ऐं मुहबत सां पाण ॾे घुराईंदो आहे, ॼणो अटे मां वार निकिरियो ख़बर ई कान पवंदी। पर उन जे मुक़ाबले में जेकॾहिं को गुनहगार आहे, बद किरदार आहे, बद एतिक़ाद आहे, बद अमल आहे, त सोनो नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था जीअं कपह पई हुजे ऐं उन कपह में ॿेर जे डिंघर खे ज़ोर सां हणिजे ऐं हुनखे वरी छिकिजे त उहा कपह फूंदा फूंदा ज़रा ज़रा सी उन कंडनि में चिंबड़ी वेंदी ऐं सॼी सारी ख़राब थी वेंदी ऐं उहो तमामु हुनखे छिके ॿाहिरि कढंदो त ज़रा ज़रा थी वेंदी। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाए था हुन बद किरदार, बद अमल ऐं बद एतिक़ाद जो रूह बि ईअं निकिरंदो आहे। हिकिड़े जाइ ते 3000 तलवारूं कंहिंखे हणजनि उन में एतिरो दर्द कोन हूंदो आहे जेतिरो मौत जे सट में सूर हूंदो आहे। हिकिड़े पासे हू आहे जहिड़ो अटे मां वार निकिरी वियो ऐं ॿिए पासे ही आहे जंहिंजो इहो हाल आहे जो 3000 तलवारुनि जे दर्द खां बि हुनखे वधीक दर्द थो थिए। फ़र्क़ु ज़ाहिर आहे त हुन सारी ज़िंदगी ख़ुदा जे ज़िक्र फ़िक्र में गुज़ारी, नबी पाक जे मुहबत इश्क में गुज़ारी, क़ाल अल्लाह व क़ाल रसूल में गुज़ारी, पंहिंजी पाक हयाती ख़ुदा जे ज़िक्र फ़िक्र में गुज़ारी, इबादत इलाही में मसरूफ़ रहियो। हाणे अल्लाह ताला हुनखे इहो सिलो थो अता फरमाए, पहिरीं मंज़िल आसान, मौत आसान। क़ब्र में वञे थो, अल्लाह ताला जे प्यारे हबीब फरमायो आहे क़ब्रुल मुमिन रौदतुम मिन रिजादिल जन्नह, उन ईमान वारे जी क़ब्र जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग हूंदी आहे। पर उन जे मदे मुक़ाबिल अल्लाह जो हबीब फरमाए थो क़ब्रुल मुनाफ़िक़ वल काफ़िर हुफ़रतुम मिनन नीरान, पर मुनाफ़िक़ ऐं काफ़िर जी क़ब्र जेका हूंदी आहे उहा जहन्नम जे खॾनि मां हिकिड़ी खॾ हूंदी आहे। हुन जे लाइ जन्नत जो बाग आहे, हुन जे लाइ जहन्नम जी खड्डा। मौत आसान, हुन जो मौत ॾुखियो, हुन जे लाइ क़ब्र गुलज़ार, हुन जे लाइ क़ब्र में अज़ाब। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, इहो मौत अल्लाह पाक जे ज़ात मां बरकात वटां हर हिक ते अचणो आहे, नेक ते अचणो आहे, पुछड़े ते अचणो आहे, पर मौत जी नौयत जुदा जुदा थींदी थी वञे। हिकिड़े जे लाइ राहत आहे त ॿिए जे लाइ अज़ाब आहे।
कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अलाह जा नेक सालिह बाना ख़ुदा हुनखे इख़्तियार बि ॾींदो आहे। हालांकि मौत जो वक़्तु मुक़ररु आहे, कंहिंजे तरफ़ां चओ अलाह जे, ॾाढे चओ कंहिंजे तरफ़ां, ज़ोर सां चओ अलाह पाक वटां मुक़ररु आहे न सही, पर उहो रब जेको पाण मुक़ररु कंदो आहे उहो वरी इख़्तियार बि ॾींदो आहे। तव्हां चवंदो वरी कीअं, वक़्तु मुक़ररु आहे, अॻिते पोइ त थींदो कोन, पर जॾहिं मालिक चवे थो त मुक़ररु बि मां कयो आहे, मुंहिंजे मथां दफ़ो 144 बि लॻल कोन्हे को, मूंखे को रोकण वारो बि कोन्हे को, बानो बि मुंहिंजो, मौत बि मुंहिंजे हथ में, ऐं मां मुक़ररु बि कयो आहे, पर वरी पंहिंजे मर्ज़ी सां कंहिं बाने खे इख़्तियार ॾियां त मुलाक़ू छो थो सड़े। असमझ में अची थियल ॻाल्हि कान। अहिड़ा कई मिसाल मौजूद आहिनि जो अल्लाह जे बाननि मरण खां पोइ बि ॻाल्हायो आहे, मरण खां पोइ बि ॻाल्हायो आहे। अवां चवंदोसीं इहो त ॻाल्हि त सम्झ में नथी अचे, पर मां तोखे ॻाल्हि ई अहिड़ी थो ॿुधायां, अल्हम्दुलिल्लाह फ़क़ीर जेका ॻाल्हि कंदो आहे असां सबूत सां कंदो आहे। बुखारी शरीफ़ खां वधीक ॿियो को किताब मोतबर आहे? हबीब अल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, जंहिंजो नालो आहे हज़रत क़ैस सबतो रज़ी अल्लाह ताला अन्हु। आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जंहिं वक़्त में क़ुरान करीम जी आयत लथी आहे, ला तरफ़ऊ अस्वातकुम फौक सौत नबी वला तजहरू लहू बिलकौल कजहर बादिकुम लिबाद अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए, मुंहिंजे महबूब जे आॾो पंहिंजे आवाज़ खे उचो न कयो, नबी जे आवाज़ खां तव्हांजो आवाज़ मथे न थिए। अहिड़ो हबीब गुफ़्तगू फरमाए त तव्हां आस्ते ॻाल्हायो, ईअं न त महबूब आस्ते ॻाल्हाए तव्हां वठी रड़ियूं कयो, ॾाढे ॻाल्हायो, रुगो न तव्हां ॾाढे बि ॻाल्हायो, भली मुवहिद हो, भली असहाब आहियो, भली नबी पाक सां जंगियूं गॾिजी था कयो, भली तव्हां बच्चा ॿार कुर्बान था कयो, भली तव्हां तहज्जुद गुज़ार आहियो, भली तव्हां क़ुरान जा हाफ़िज़ आहियो, भली तव्हां दुनिया में नेक शख़्स आहियो, केतिरा बि भला हो, पर रुगो नबीअ जे आवाज़ खां तव्हांजो आवाज़ मथे थियो, अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। जा सभु अमल चट थी वेंदा, तव्हांखे ख़बर ई कान पवंदी, तव्हांजा अमल सभु सड़ी वेंदा। शरीयत जो मसइलो आहे त अमल ज़ाया थींदो आहे कुफ्र जे करे, गुनाह जे करे न। इंसान नमाज़ पढ़ी, रोज़ो रखी, हज कई, ज़कात कई, हाजी आहे, हज हिकु दफ़ो करे आयो, ख़ुदा पियो ख़ैर करे व्याज वरितई, ख़ुदा पियो ख़ैर करे कूड़ ॻाल्हाई, ख़ुदा जो ख़ैर करे ख़ुदा त ज़िना करे विधई, त उहो ॾोह थींदुसि कूड़ जो, ज़िना जो, व्याज जो, हराम जो, पर निमाज़ रोज़ो हज ज़ाया कोन थींदुसि, उहे पंहिंजी जॻह ते हूंदा। पर जेकॾहिं को ख़ुदा पियो ख़ैर करे हाजी आहे, हज करे आयो आहे, हज उमिरि में हिकिड़ो दफ़ो फ़र्ज़ आहे, ऐं कुफुर करे विधई, कुफुर, त उहो कयल हज चट, हाणे वरी ॿीहर हज करे अचे। समझो था अलाए न, त अमल चट तॾहिं थींदो आहे अगरि कुफुर थींदो आहे। हिन आयत करीमा में रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए त मुंहिंजे सोहणे नबीअ जे आॾो ॾाढे न ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हाईंदो त अमल चट थी वेंदो, माना कुफुर थी वेंदो, छो त बेअदबी आहे। नबी जे आॾो ॾाढे ॻाल्हाइण छा आहे? अदा बेअदबी आहे, ऐं नबीअ जी बेअदबी कुफुर आहे। इहो मसइलो ईअं सम्झो त ॾाढे ॻाल्हाइण छा आहे? चओ बेअदबी आहे, चओ अदा ॾाढे ॻाल्हाइण छा आहे? बेअदबी आहे, ऐं नबीअ जी बेअदबी कुफुर आहे। मुंहिंजा ॾाढो रुॻी बेअदबी ॾाढे ॻाल्हाइण में कान्हे, पाण जहिड़े चवण में बि बेअदबी आहे।
खाइण विसरी वियो, पीअण विसरी वियो, महबूब पाक जी दरबार ने को न पियो वञे, पंहिंजे घर अंदर वेठो आहे, नमाज जे टाइम ते नमाज पढ़े, 24 कलाक बाग़ी रोज राड़ो लॻो पियो आहे। आख़िरकार 2-3 ॾिहाड़ा गुज़री विया। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात पंहिंजे ग़ुलामन खे फरमायो आहे, साबित को नथो ॾेखारिजे, या रसूल अल्लाह ख़बर कान्हे का। पाण फरमाइनि था वञो हुन जे घरां मालूम करे अचो। हिकिड़ो सहाबी सगोरो हुन जे घर वियो आहे, ज़ाल खां पुछई ॾे ख़बर साबित काथे आहे। माई थी चए 3 ॾिहाड़ा थी विया हल, जीअं जो हबीबन करीमन वटां आयो आहे, न को थो खाए, न को थो पीए, न को थो आराम करे, नमाज खां बाद ॿियो सॼो टाइम रोए थो पियो। माई खे चयो सॾु करीस, मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा सॾेसि थो। आका जो पैगाम ॿुधई, पेश थियो, साबित छो एतिरी जुदाई? रोई अर्ज़ की या रसूल अल्लाह हलक तो, ऐं अल्लाह जा हबीब मां त बर्बाद थी वियुसि। छो? सही तो ते क़ुरान जी आयत लथी आहे त नबी जे आवाज़ खां पंहिंजो आवाज़ उचो न कयो। मां अॼु ताईं आवाज़ ॾाढे ॻाल्हाईंदो हुउसि। अलाह साईं चयो आहे तव्हांजा अमल चट थी वेंदा। अमल मुंहिंजा चट थी विया हूंदा, इन जे करे पंहिंजे अमल ऐं ईमान जे ज़ाया थियण जे करे रोवां थो पियो त या रसूल अल्लाह छा मुंहिंजो हाल थींदो? वाह ग़ैबदान नबी तो ता क़ुर्बान वञा। माण्हू चवंदा आहिनि त कंहिंजे मौत जी कंहिंखे ख़बर कान हूंदी आहे, लाॾाणे जी ख़बर कंहिंखे कान हूंदी आहे, ईमान ते मो बेईमान थी मो कंहिंखे का ख़बर कान्हे का, रुॻी अल्लाह खे ख़बर आहे। पर अल्लाह जे हबीब पाक जी ज़ात बाबरकात उन खे फरमाइनि था, इन्नक तमूत बिल खैर। ओ साबित बिन कैस, मां मोहम्मद करीम तोखे खुशखबरी थो ॾियां त तूं ईमान सां वेंदे। तुंहिंजो लाॾाणो ईमान सां थींदो। ऐं इहो बि तोखे ॿुधायां त जेको बि टाइम जहिड़ो आहे तूं ईमान सां रहंदे, ईमान सां रहंदे, ईमान सां वेंदे, तुंहिंजो ख़ात्मो बिल ख़ैर थींदो। अदा जंहिं ॻाल्हि खां ड्रिनो पे उहो दर्द ई वियो। हा, महबूब जे ख़ुशख़बरी सां हुनखे भउ हो त अलाए मुंहिंजा अमल कीअं थिया, मां मुंहिंजी ज़िंदगी अलाए कीअं वई, ऐं अलाए मुंहिंजो मौत कीअं थींदो। पर नबी करीम जी ज़ात बाबरकात जे आॾो जरी हा हुनखे ख़ुशख़बरी मिली आहे, ॾाढो ख़ुशि थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे हबीब चयो आहे तूं ईमान सां मरंदे त मूंखे लहर न को लोॾो। असांखे ईमान आहे त जंहिंजे दिल में नबी पाक जी मुहब्बत आहे सो ईमान सां वेंदो। चओ चओ आम इंशा अल्लाह। ताज़ो हाणे 3 ॾिहाड़ो जी ॻाल्हि आहे। मूंखे रहमतपुर शरीफ़ में बि हुकुम थियो हो त मां हाज़िर थियां। 12 शरीफ़ हो, पर इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो मुंहिंजो प्रोग्राम हो बलोचिस्तान ॾे, लसबेले कराची खां ॿाहिरि आई मथे खुज़दार वारे पासे। अॻे गुज़िरियल जुमे खां जो वियो हुउसि त यको मूंखे टाइम लॻी वियो, मां 12 शरीफ़ ते पहुची कोन सघियुसि। उते लसबेले शहर में वहाबिन इश्तिहार हिकिड़ो विरहायो मुंहिंजे जलसे खां 20 ॾींहं अॻु में। त अब्दुल्ला शाह थो चवे त 20 लख मां इनाम ॾींदुसि उन माण्हूअ खे जेको मूंसां मुनाज़रो करे ऐं मूंखे ही फलाणा फलाणा मसइला, नबी खे इल्म ग़ैबा, सलातो सलाम, औलिया अल्लाह जे मज़ारात ते वञण वग़ैरह वग़ैरह, इहो को साबित करे ॾिए त 20 लख इनाम ॾियांसि। उहो इश्तिहार मूं वटि हिते मौजूद बि आहे। इत्तिफ़ाक़ सां खीसे में रहिजी वियो। उते असांजा जेके ॿेले जे शहर में उलमाए अहले सुन्नत हन, उन्हनि उहो इश्तिहार खणी सिधा विया हलिया एसी साहब वटि। बवाही देवबंदन वहाबिन इश्तिहार छपरायो आहे, जंहिंमें चवनि था त असां 20 लख इनाम ॾींदासीं, शाह अचे थो मुनाज़रो थींदो। सो असांखे इहा चैलेंज क़बूल आहे।
असांजो मुफ्ती साहब 6, 7, 8, 9 तारीख़ 9 तारीख़ ताईं हिते अचे थो। लस मेले में ओसे पासे जलसा अथसि। अवां देवबंदनि खे चयो त 20 लख जमा करायो, अब्दुल्ला शाह खे वठी अचो, मुफ्ती अचे थो, मुनाज़रो थींदो। थदा त थियो दोस्तो, शर्त तो हुननि रखियो न त 20 लख ॾींदासीं। हाणे 20 लख रखनि कंहिं अमीन वटि त मुनाज़रो थिए न सही। असांजे मौलवी साहब ने SDM साहब खे चयो, AC साहब खे चयोसीं ठीकु आहे, मुनाज़रे जी चैलेंज क़बूल आहे, 20 लख जमा कनि, शाह खे वठी अचनि, असांजो मुफ्ती साहब फलाणी तारीख़ अचे थो। तवज्जो करे डोकरी जा मुसलमानी ॻाल्हि ॿुधण जी अथव, यादि करण जहिड़ी अथव। जंहिं महिल SDM साहब खे घुरायो, AC साहब घुरायो, बाबा अचो मैदान में, तंहिं महिल चवण लॻासीं इश्तिहार त बराबरि आहे, पर हाणे असां त कोन इश्तिहार लिखियो आहे, लिखियो आहे अब्दुल्ला शाह। तंहिंजे करे असांखे मोकल ॾियो त शाह सां ॻाल्हाए वठी अचूंसि, 20 लख बि रखूं अची। जे तव्हांखे मोकल आहे 20 ॾींहं जलसे खां अॻु में, हाणे वञो मुफ्ती साहब 7, 8, 9 ॿेले जे शहर में आहे, अवां हुन सां भली मुनाज़रो कयो। हू से तो पटका ॿधी निकिता, बलोचिस्तान मां ॿेले मां हलिया कराची आया, कराची मां ॻोल्हे शाह खे वरी सखर में हथ कयूं, हथ करे चयो बाबा ही इश्तिहार है 20 लख हो, हाणे हलो ॾे ख़ैर जो ॿेले, मुफ्ती त पहुची वेंदो। अची गारियूं ॾिनई पंहिंजनि खे, लाहे सभिनि जो पटको हणी धूड़ कई। चई निभागा इन इश्तिहार जी मूंखे ख़बर ई कान्हे, पहिरीं त जेके तव्हां ॻाल्हियूं इश्तिहार में लिखियूं आहिनि इहे मूंखे करणियूं पवंदियूं साबित त इहे बरेलविन अहल सुन्नत वारनि जा अक़ीदा आहिनि। इहे त हुननि जा अक़ीदा तव्हां लिखिया आहिनि, उहे त अथनि ई के न के, मां काथो साबित कयां? अवां त 20 लख था चओ, मां वटि त 20 रुपया बि कोन, मां किथां ॾींदुसि? मां न हलंदोसां वञी पाण मुंहिंजो। साईं महिरबानी कर, इज़त जो सुवाल आहे, देवबंदियत जी ॿेड़ी थी ॿुॾे, चे भली ॿुॾे, मां तव्हां सां ॿधल आहियां, तव्हां छो बग़ैर मुंहिंजे पुछा जे इश्तिहार छपरायो आहे? साईं 3 ॾींहं 3 रातियूं उन वटि वेठा हा, मिथूं मेड़ियूं क़ुरान जा मेड़, पर शाह चयो त हराम जे मां हलां। मुथ भिलो करे वापसि उते पहुता, ॾींहं गुज़रंदे देर कान्हे, फ़क़ीर बि उते वञी पहुतो। मुंहिंजा प्यारा दोस्त ॿेले जो शहर शाहिद आहे, उते तक़रीरूं थियूं, 3 ॾिहाड़ा मुंहिंजो प्रोग्राम हो। मुंहिंजा प्यारा भाउ 3 ॾींहंनि ताईं को बि हिननि जो मौलवी ज़ाहिर कोन थियो। मां वरी ऐलान कयो, बाबा तव्हां चयो आहे 20 लख, मां तव्हांखे 19 लख 80 हज़ार छॾियां थो, रुॻो 20 हज़ार खणी अचो। अवां सम्झो था न साईं, तव्हां 20 लखनि जी शर्त हई आहे, मां तव्हांखे 19 लख बि छॾियां थो, 80 हज़ार ॿिया बि छॾियांव थो, रुॻो 20 हज़ार अची जमा करायो, रुॻो मुल्लो आणियो त मल थे ख़बर पइजी वञे। ॻाल्हि मूंखे इहा करणी ही जेका तव्हांखे हाणे थो ॿुधायां। जलसो जॾहिं ख़तम थी विया, उन्हनि जे शहर जा जेके उते ॿेले जे शहर जा चङा मुड़ुस हा देवबंदी वहाबी, उहे सुबुह जो मूं वटि मूंसां मिलण आया। मूंखे चऊं साईं हाणे असांजा मौलवी त नथा अचनि, पर असां सां थोरो ॻाल्हायो। मूं चयो तव्हां आलिम आहियो? चयो साईं न। अरबी ॼाणो था? चयो साईं न। मूं चयो तव्हां आलिम बि न आहियो, अरबी बि नथा ॼाणो, जाहिल हो, मां तव्हां सां छा ॻाल्हायां? चयोसीं तव्हां कहिड़े मौज़ूअ ते ॻाल्हाईंदो? मूं चयो तव्हां जे देवबंदी आलमनि जूं कुफ्रिया इबारतूं आहिनि, जंहिंमें हुननि अल्लाह जी गुस्ताखी कई आहे, रसूल जी गुस्ताखी कई आहे, सहाबा जी गुस्ताखी कई आहे, अहल बैत जी गुस्ताखी कई आहे, औलिया अल्लाह जी गुस्ताखी कई आहे। अवां पढ़िया लिखिया मास्टर माण्हू आहियो, किताब खोले तव्हांजे आॾो रखां थो, अवां पाण पढ़ी फ़ैसिलो कयो त हीअ इबारत मुस्लमान जी थी सघे थी?
खुदा शाहिदा उतां जा मकामी माण्हू शाहिद आहिनि ऐं उते ॿेले जे इलाइक़े जो क़ौमी सरदार आहे रूंझा क़ौम जो हाजी मोहम्मद आलिम उन जो नालो आहे। उनखे बि वठी अची क़ौमी सरदार खे वेहारियो। उते सरदारनि जी वॾी इज़त आहे। साईं तूं बि वेही ॻाल्हियूं ॿुध। उहो सरदार साहब अची वेठो। उनजे रूबरू उहे ॿई देवबंदी सरगना, हिकिड़े जो नालो हो हाजी मूसा, ॿिए जो नालो हो मोहम्मद सादिक। उते पूरे ॿेले जा ख़ासि देवबंदियत जा सदर आहिनि। उथी बि चवनि था असांजा मौलवी अॼु खां 100-200 साल अॻे मरी विया आहिनि। देवबंदियुनि जा अकाबिर, उन्हनि जे असांखे का ख़बर कान्हे का त मुस्लमान थी मुआ अलाए काफ़र थी मुआ। उहे जेकॾहिं मुआ त अलाए मुस्लमान थी मुआ अलाए काफ़र थी मुआ। उहो असां उन्हनि जो ठीको त कोन कयो आहे जो असां उन्हनि जे किताबनि जे तव्हांजे मथां मुनाज़रो कयूं। उहे गंद खाई विया, उहे बकवास करे विया, उहे किनियूं इबारतूं लिखी मरी विया। मरण खां पोइ अलाए मोमिन थी मुआ अलाए काफ़र थी मुआ। उन्हनि जे बारे में आऊं त असीं तव्हां सां कोन ॻाल्हाईंदासूं। मुंहिंजो हैफ़ा तव्हां उन्हनि जे कढ बि लॻा था वठो त असांजा अकाबिर आहिनि। वरी पक बि कान्हे त ईमान सां मुआ या न मुआ। पर मां अब्दुर्रहीम दावा थो कयां, मां हज़रत अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान गनी, हैदर करार, इमाम हसन, इमाम हुसैन, हेठि हलंदो आहे अब्दुल कादिर जीलानी पीरन जो पीर रहमतुल्लाह ताला अलैह। पंहिंजे उस्तादनि मुर्शिदनि करीमनि तां हर हिक ॻाल्हि जो ज़िम्मेदार आहियां त असांजे मुर्शिदनि जेका ॻाल्हि कई आहे उनखे मां क़ुरान हदीस मां साबित कंदुसि। तव्हां था चओ त असांजे मौलुनि लाइ ईमान ते मां अला बेईमान थी मां। असांखे यकीन आहे त असांजा अल्हम्दुलिल्लाह ईमान सां वया। असांजा चओ ईमान सां वया। हो अहिड़नि जे कढ लॻा आहिनि जो हुनखे पाण खे बि पक कान चवंदा अला बेईमान थी मुआ अला ईमान ते मुआ। तव्हांखे यकीन आहे न तव्हांजा असांजा मुर्शिद ईमान सां विया न? पक अथव न? सोहणे सिद्दीक खां वठी करे मौजूदा दौर ताईं जेके बि असांजा मशाइख असातिज़ा बुज़ुर्ग सालिह नेक बाना गुज़री चुका आहिनि। 1400 साल गुज़री विया आहिनि पर अल्हम्दुलिल्लाह असांजो ईमान आहे। असांजा सभु ईमान सां विया। हे चवनि था ख़बर न आहे असां वारा बेईमान थी मुआ अलाए काफ़र थी मुआ। असांखे का ख़बर कान्हे। हुननि जे इबारतुनि जा असां जवाबदार न आहियूं। अरे असां शाह लतीफ़ जे हिकिड़े हिकिड़े शेर जा बि जवाबदार आहियूं। शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जेकॾहिं को शेर चयो आहे उन जी बि जवाबदारी असां खणूं था त आओ तूं मैदान में आओ तोखे साबित करे ॾेखारियां त शाह साहब सच चयो आहे। तव्हां उन्हनि जे पुठियां बि लॻा हो, उन्हनि जे अक़ीदे जा पाण खे सॾायो बि था ऐं उन खां पोइ वरी तव्हां चओ था त असांखे का जवाबदारी कान्हे का। अल्हम्दुलिल्लाह जेको जंहिंजे कढ लॻंदो आहे उनजी जवाबदारी खणी पोइ लॻंदो आहे। हाओ या न? अव्हांखे पंहिंजे मशाइखनि ते भरवसो आहे, पंहिंजे पीरनि फ़क़ीरनि ते भरवसो आहे, पंहिंजे इमामनि दरवेशनि ते अक़ीदो आहे, औलिया अल्लाह ते भरवसो आहे, महबूब मोहम्मद करीम जे ग़ुलामनि असहाबनि ते भरवसो आहे, अहल बैतल किरामनि ते भरवसो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे त भरवसो आहे। असां छो हथ पटियूं? इंशाअल्लाह असांजो हथ उन्हनि जे दामन में मज़बूत आहे ऐं उम्मीद आहे असांखे महबूब जे दरबार में पुॼाईंदा। मुंहिंजा प्यारा भाउ अर्ज़ पे कयुमि त साबित बिन कैस खे नबी से छा फरमायो त तूं ईमान सां वेंदे। चओ चओ छा सां वेंदे? महबूब बिशारत ॾिनी, ॾाढो ख़ुशि थी वियो। जब ख़ुशि थियो हुन ते जेको गुबार हो बार हो उहो लही पियो। कुझु अरसे खां बाद मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम मौजूद आहे। कुछ अरसे खां पोइ हलंदे हलंदे दुनिया में आख़िर सभु कंहिंखे हलणो आहे। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बि बुरको मटायो। पर असांजो नबी चओ हयातुन नबी, असांजो नबी। उन खां बाद सिद्दीक अकबर जे ख़िलाफ़त जो दौर आयो आहे। 2.5 साल सिद्दीक अकबर जे ख़िलाफ़त जो दौर हलियो। उन खां बाद 2.5 साले खां पोइ सिद्दीक अकबर जो विसाल थियो आहे।
वरी फारूक आज़म जे खिलाफत जो दौर आयो आ। 10 साल हज़रत उमर फारूक खलीफो रहियो आ। 12.5 साल गुज़री विया। उन खां बाद हज़रत उमर साईं जी खिलाफत जो दौर पूरो थियो, पाण शहीद थी विया। जमल हज़रत उस्मान जे खिलाफत जो दौर आयो आ, हज़रत उस्मान खलीफो थियो आ, उहो साबित बिन कैस वफ़ात थो करे। बीमार नो थी पियो। बदरी सहाबी आ, बदर जी जंग में भी शरीक हो। जमल गुज़ारे वियो, हज़रत उस्मान खे ॿुधायो साईं साबित गुज़ारे वियो आ। पाण फरमाइनि था हुनजो जनाज़ो खणी अचो, तैयार कयो त मां जनाज़ो पढ़ाया। हुनखे गुस्ल ॾिनो वियो, कफन पारायो वियो, मस्जिद नबवी में हुनजो जनाज़ो खणी आया। हज़रत उस्मान इमामत करायो, हुनजी निमाज़ पढ़ाई आ। निमाज़ पढ़ाए हमरा जो लाश साम्हूं पियो आ, कफन मुंहं ते आयो पियो आ। हज़रत उस्मान सलाम वराए दुआ घुरी आ। दुआ घुरी जमल फारग थिया, चऊं हाणे खणोसि। हुनजे वेझो जो वञनि त कपिड़ो मुंहं ते आयो पियो आ, अंदरूं चप चुरनि पिया। चप चुरनस पिया। सब कह जो अलाए छा है भेणा, को अंदर को वफ़ात कयल जा चप जो चुरन था, अलाए छा ॻाल्हि आहे, खोलियो। यकदम हुनजो मुंहुं मुबारक खोलियऊं। मुंहिंजा भाउ अल्लामा बहकी रहमतुल्लाह अलैह ऐं ॿियनि सभिनी आलमनि लिखियो आहे त जंहिं वक़्त में हुनजा चप खोलियऊं त हुन जूं अखियूं बंदि, नब्ज़ बंदि, दिल जो दौरो बंदि, हर शइ जीअं मैयत जी हूंदी आहे ईअं आहे। पर चप हलनि पिया, ज़बान हले पई। छा पियो चवे? अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, हाजा मुहम्मद, हाजा रसूलुल्लाह। नबी करीम ते सलातो सलाम पढ़ी चवे पियो, ओ मुसलमानो, अवां मुंहिंजो जनाज़ो पढ़ियो आहे, पर इजो मुंहिंजो मुहम्मद मुंहिंजे मथां बीठो अथव। हाजा मुहम्मद, हाजा रसूलुल्लाह। इजो मुंहिंजो मुहम्मद रसूल करीम मुंहिंजे मथां बीठो आहे। मुंहिंजे हबीब पाक जे गुलामन सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन ऐं ॿियनि सभई सहाबनि ॾिठो त मरण खां पोइ ॻाल्हायईं, मुस्तफ़ा ते सलाम पढ़ी, गवाही ॾिनी त मुहम्मद करीम मुंहिंजे मथां बीठो अथव। साबित थियो त अल्लाह जा अहिड़ा बि बाना आहिनि जेके वफ़ात खां पोइ बि ॻाल्हाईंदा आहिनि या न आहिनि? ॾाढे त ॻाल्हायो, ॻाल्हाइनि था न साईं। बुखारी के जे हवाले खां वधीक ॿियो कहिड़ो मोतबर किताब आहे? अल्लामा बैहकी जे हवाले खां वधीक ॿियो कहिड़ो मोतबर आलिम दीन आहे? उनजो हवालो मां न को किसो ॿुधायो, न को कहाणी, तोखे हदीस पाक जे रोशनी में ॻाल्हि ॿुधाई अथमि। ओ मुजाहिदा, इन खां पोइ दुनिया में कई मिसाल आहिनि। अबा जेकॾहिं साबित बिन कैस मरण खां पोइ ॻाल्हाए सघे थो त ॿियो बि अल्लाह जो बानो ॻाल्हाए सघे थो या न? वतायो फ़कीर ॿुधो अथव? दरवेश जूं ॻाल्हियूं भोग जहिड़ियूं। गौसल आलमीन जे हथ ते मुसलमान थियो आहे। असल में वाणियो हिंदू हो, टंडरे अल्लाह यार जे ओसे पासे ते रहंदो हो, चणा छोला विकिणंदो हो। गौसल आलमीन मुल्तान खां निकितो आहे, तबलीग जे सिलसिले सां उठनि घोड़नि जो सफ़र आहे, ॾींहुं तपी आ। हिकिड़े वण जे हेठां वञी वेठा, ही उते चणा खणी आयो त माण्हू आया आहिनि मखम उन चणा वठनि। थाल कोन हो, ग़रीब खे झोली ही कपिड़े जी, उन झोलीअ में चणा हुअसि। हज़रत गौसल आलमीन फरमाइनि था, ओ फ़कीर नालो छा थी? चइसि नालो आहे वत्ता आयो। छा थी इहो झोलीअ में? चइसि चणा। इहे न मुंहिंजे जमात खे खाराए त ॾोकड़ मां तोखे ॾियां थो। अॻियां पीर जमात खे खाराईंदा, जमात मूंसां गॾु थी हले खाए। अॼुकल्ह पीर सोचे त खीसे में जेके भाड़ो थी सो बि मूंखे ॾेई वञे। इहे न सही से पोइ कीअं ॻोठ पुॼां चे वञी पिन। अलाह अहिड़नि पीरनि खां बि बचाए, चओ आमीन। ॾाढे त चओ आमीन सोना। हज़रत गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह जे चवण ते हुन झोली खणी अॻियां रखी। ख़ुदा जे वलीअ उहे पंहिंजे हथनि सां मुठियूं भरे पंहिंजे जमात खे चणा विराए ॾिना।
वताए जी नज़र अल्लाह जे वलीअ जे चेहरे पाक में आ। चणा जमल ख़त्म थिया, वतायो समझी वियो हे को रस्मी पीर नाहे, हे रस्मी फ़क़ीर नाहे, हिन जे चेहरे पाक मां मुहम्मदी नूर जूं लाटूं पियूं निकिरनि। दोस्तो अज़ीज़ो जमल आख़िर थी, चणा विरहा जी झोली ख़त्म थी वई आ। गौसल आलमीन फरमाइनि था ॾे ख़बर घणा पैसा खपनी। फ़क़ीर बाहूं ॿधी तो चवे क़िबला झोली क़बूल पवे। छा थे? झोली कबूल पवे। निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। उन जा मोहब्बत वारा लफ्ज़ हा, झोली कबूल पवे। अल्लाह जे वलीअ जो रहमत जो दरिया जोश में आयो आ। हज़रत गौसल आलमीन फरमाइनि था तुंहिंजी झोली कबूल आ, तूं असांजे झोलीअ में अची वियो आ। तुंहिंजी झोली कबूल आ ऐं तूं हाणे असांजे झोली में आ। खुदा जे वलीअ एतिरो चयो, अल्लाह जे वलीअ जा लफ़्ज़ हा त तूं असांजे झोली में आ। न को वाइज़ आ, न को तबलीग आ, न को नसीहत आ, न को क़ुरान पढ़ी ॿुधायो आ, न का हदीस ॿुधाई आ। वलीअ रुगो एतिरो चयो आ तूं असांजे झोलीअ में आ। हो तो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, कलमो भरे मुसलमान थी पियो आ। हज़रत गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह जे जमात में शामिल थी तो वञे पियो। फ़क़ीर हो, दरवेश हो, अल्लाह जो वली त हलियो वियो, हे पंहिंजे ख़ुदा जे ज़िक्र में, इबादत में, निमाज़ में, रोज़े में लॻी वियो। पर असुल त वाणियो हो न अदा। ऐं उन ज़माने में हिंदुनि जो सिंध में ज़ोर हो। कुझु अरसे खां पोइ फ़क़ीर गुज़ारे वियो। जंहिं ॻोठ में गुज़ारियईं उते मुस्लमान थोरड़ा, हिंदू घणा। फ़क़ीर जो गुज़ारे वियो त मुस्लमाननि चयो बाबा असांजो आ। साईं गौसल आलमीन जे हथ ते मुस्लमान थियो, असां हिनखे जनाज़ो पढ़ी पूरींदासीं। हिंदुनि चयो न, असांजो हिंदू हो, साड़ींदासीं। अहिड़ो मुस्लमान बि डंडा खणी अची बीठा। हिंदुनि जी ताक़त आहे, हिंदू बि पंहिंजी पुलिस फौज वठी आया। हू चवे असां खणंदासीं, हू चवे असां खणंदासीं। मुस्लमान चवनि पूरींदासीं, हिंदू चवनि असां साड़ींदासीं। जंहिंमहिल झेड़ो शुरू थियो आहे, अञा लठबाज़ी कान लॻी आहे, झेड़े जो इम्कान वधी वियो। मुंहिंजा अदा सिंध जी तारीख़ लिखे थी पई। वतायो फ़क़ीर उथी वेही रहियो आहे, चए थो अदा तव्हां विढ़ो था, असां मरूं ई कोन था। छा चयई? तव्हां मरो पिढ़ो था पाण में, असां मरो ई कोन था। ऐं असां उते मरदासीं जाते झेड़ो कोन्हे। सुभान अल्लाह। जेको गुज़ारे वियो हो, जहान छॾे वियो हो, मरी चुको हो, उहो मुंहिंजा प्यारा तो उथी वेही रहियो आहे। सभु वाइड़ा थी विया। फ़क़ीर पोती कुल्हे ते खणी शुरू थियो, पंहिंजो पंध में रवानो थियो। हो सभु वाइड़ा रहिजी विया। अहिड़े ॻोठ में वियो जंहिं ॻोठ में सभु मुस्लमान आ, हिंदू हुयो ई कोन। उते तो पोती ताणे सुतो, अबा हिते था मरूं, न को झेड़ो न को छा, पाण ई असांखे वञी पूरींदा। अल्लाह वारा अहिड़ा आहिनि अदा। अहिड़ा मिसाल मां तोखे किताबनि मां, हदीस पाक मां तोखे ॿुधाए सघां थो। अल्लाह जा पानड़ा हिन दुनिया में वञण खां बाद में भी अल्लाह ताला उनखे इख्तियार अता फरमाईंदो आहे। हालांकि हक़ीक़त में मौत कंहिंजे हथ में आहे, चओ अल्लाह जे हथ में आहे, ॾाढे जो कंहिंजे हथ में आहे। पर जेकर उहो पंहिंजे हथ वारो, कुदरत वारो कंहिंखे इख्तियार ॾे त ॾेई सघे थो। असांजो झेड़ो त इन ॻाल्हि ते आहे न। हू था चवनि न मुआ से छुटा, असां था चऊं त मुआ से छुटा कोन। सारी रात सुबहान जागी जन याद कयो, उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ बि लधो मान। पोइ कोड़े थियल कुर्बान अचो आसण तन जे। हज़रत जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम थी गुज़रियो आहे। उन हिकिड़ो किताब लिखियो आहे शरह सुदूर फी अहवाल अल मौता वल क़ुबूर। उन में हिकिड़ो हुन बुज़ुर्ग पंहिंजो चश्मदीद वाक़ियो लिखियो आहे त असांजे ॻोठ में हिकिड़ो शख़्स हूंदो हो, सॼे ॻोठ वारनि जूं रिढूं, बकरियूं, गऊं, मेहूं बिना कंहिं ॾुकड़ जे मुफ़्त में चारींदो।
सुबह थे अची कड़ो खड़काए, ओ साईं बदर दी न अबा जी या बकरी छोड़ तो तुझी चारे अचा। ओ साईं अहमदुल्ला जी अबा साईं गऊ छोड़ तो मां तुझी चारे अचा। ओ फलाना साईं चे जी साईं अबा है मुझी मेह के बाडे सजे गोठ जो माल सजे शहर में बराड़ी में चारे, शाम जो वरी घर घर पुजाए वने, कहीं अखा डोकड़ न वठे। ॾींहं जो माल चारींदो वते, रात जो सजी रात मस्जिद में बीठो आहे, इबादत पियो करे। कंहिंखे ख़बर कान्हे त हिन जो मक़ाम ऐं मर्तबो केतिरो आहे। सभु को हिनखे धनार धनार चयो, मेहार आहे, मुफ़्त में पियो बराए, बेगर ते पियो चारे, पर कंहिंखां मानी बि न घुरे। ऐं मुंहिंजा दाह आख़िरकार जलालुद्दीन सुयूती जहिड़ो मुहक़िक़ थो लिखे त मरी वियो, गुज़ारे वियो। गुज़ारे जो वियो त ॻोठ त सॼे जूं बकरियूं मेहूं गऊं चारे, पर मिसकीनी हाल आहे, मरण खां पोइ हिन जे जनाज़े पढ़ण वारो को आहे ई कोन। वॾेरो मोह, पोइ जीपूं टैक्सियूं किराए जूं बि करे वञी पंहिंजा वारोड़े वारो बणा बचो खुशामदकार। ऐं को ग़रीब मरंदो, अब्बा फातिहा का पुराणी त कान्हे, सुभाणे ई थी ईंदासीं। आहे या न आहे अदा? असांजो हर कमु रस्मी थी पियो आहे। मुस्लमानी वारी ॻाल्हि वञे थी छॾाइबी। सुठनि कपिड़नि वारो वॾेरो सणभो मोह, सॼो ॻोठ उते जनाज़े में ईंदा, कुल्हे ॼण जे कंदा, हरू भरू ॿियो न त बि उते वेही अखियूं पिया महटींदा। भोतार जो ॾाढो ॾुख आहे असांखे। लिल्लाहियत वई, ख़ुदा करण वारी ॻाल्हि वई। ऐं को मिस्कीन, को ग़रीब, को फ़क़ीर, को दरवेश, को निमाज़ी, को मुल्ला, को मौलवी मरी वियो, लड़ी बि कोन वेंदासीं। हालांकि नबी पाक जी हदीस पाक आहे त मुस्लमान जो मुस्लमान ते हक़ आहे। जॾहिं मिलेसि त अस्सलाम वालेकुम चवे, हक़ अथसि। बीमार थिए त पुछण वञेसि, इहो हक़ अथसि। जेकॾहिं मरी वञे त हुन जे जनाज़े में शरीक थिए, इहो मुस्लमान जो मुस्लमान ते हक़ आहे। असां केतिरा हक़ खाऊं पिया हिक ॿिए जा, हक़ भञो वेठा आहियूं, खुशामद पई हले। बहरहाल जलालुद्दीन सुयूती फरमायो, इहो दरवेश जो गुज़ारे वियो त को जनाज़े ते ई कोन आयो। ॻोठ सॼे खे कमु अचे, हाणे ॻोठ वारो को लड़ी कोन आयो। साईं फरमाइनि था, मूंखे रहम आयो, मां तालिब वठी वञी गुस्ल ॾियारियोमांसि, गुस्ल ॾियारे जनाज़ो पढ़ायोमांसि, जनाज़ो पढ़ी क़बर खणाईमांसि, क़बर में लाथोमांसि मूं पंहिंजे हथनि सां। मौलाना जलालुद्दीन फरमाइनि था, दिलि मुंहिंजी चयो त फ़क़ीर हो, दरवेश हो, सादड़ो हो, को हिन जो वारिस कोन्हे को, मां हिन खे क़बर में लाया, भला अंदर क़बर में मुंह त ॾिसांसि। ईअं न सही, मुंह त ॾिसांसि। अल्लामा जलालुद्दीन जहिड़ो मुहक़िक़ थो लिखे त हुनजो कफ़न लाहे निवड़ी हेठि जो निहारियां त अखियूं पटे माॾे निहारे चवे पियो, अला इल्ला औलिया अल्लाह ला यमूतून। ओ जलालुद्दीन सुयूती तो मुंहिंजो मुंहुं ॾिठो आहे, पर ॿुधजा, अल्लाह जा वली मरंदा न आहिनि। छा चई? अला इन औलिया अल्लाह ला यमूतून, अल्लाह जा वली मरंदा। ॾाढे चओ, अल्लाह जा वली मरंदा, ज़ोर सां चओ, अल्लाह जा वली मरंदा। जलालुद्दीन सुयूती फरमाए तो मां हैरान थी वियुसि त क़बर में अंदरि सुतो पियो आहे ऐं क़बर में अखियूं पटे माॾे निहारे चयो त ख़ुदा जा वली मरंदा न आहिनि। तव्हांजो छा ख़्याल आहे, ख़ुदा जा वली मरंदा आहिनि? न। गिरोड़ी साहब चवंदो आहे, आशिक मरंदा की न की, मरदा मरदूदा। अल्लामा यहया नववी रहमतुल्लाह ताला अलैह जे मुस्लिम शरीफ जो अरबी में शरह लिखियो आहे, असांजे लाइब्रेरी में 6 जिल्दनि में मौजूद आहे। आम तरह सां जेका मुस्लिम शरीफ पाकिस्तान में छपी आहे, उहो 2 जिल्दनि में सन न रखण में बि मिले थो पियो। मुंहिंजा अदा उन बुज़ुर्ग हिकिड़ो पंहिंजो वाक़ियो लिखियो आहे, चवे थो, मां हज तां मोटी जबल तवाफ़ इफ़ादे जो करण आयुसि, यानी फर्ज़ी तवाफ़ करण आयुसि, हिकिड़ो शख़्स खे मां ॾिठो, दुरूद पढ़ त मां ॻाल्हि भुली गया।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। दोस्तों थका हो छा? आवाज दुरूद जो घट पियो अचे, ॾाढे पढ़ो, ॾाढे मोहब्बत सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबियना मौलाना मुहम्मद